नाज़रीन, हिंगोर जा ॻोठ मोहम्मद मोरियल भुट्टो मां 12 ॾींहं अॻु अगवा थियल मासूम निंगर जाफ़र भुट्टो जे वारसनि खां धाड़ेलनि पारां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। रिपोर्टर हाकिम अली सैतो मूजिबि वारसनि जो चवणु आहे त निंगर जे फोटू सां गॾु पर्ची मिली आहे जंहिं में लिखियलु आहे त असां ॾोहारी आहियूं, तव्हांजो छोकिरो जाफ़र भुट्टो असां वटि आहे, असांखे 50 लख भुंग ॾेई जाफ़र भुट्टो खे वठी वञो। जे तव्हांखे जाफ़र भुट्टो न खपे त संदसि लाश सखर वारी पुल तां खणी वञो। अहिड़ी पर्ची मिलण बैदि मोगिबी निगर जे घर में कोहराम मची वियो आहे। संदसि अमर के बेहोशी या दौरा पइजी रहिया आहिनि। हुननि एसएसपी खैरपुर ऐं वसवारनि खे अपील कई आहे त असांजी मासूम निगर जाफ़र भुट्टो बाज़ियाब कराए ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।